वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व सल्लल्लाहु अला नबिय्यिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि अजमईन व मन सारा अला नहजिहि वस्तन्ना बिसुन्नतिहि इला यौमिद्दीन। अम्मा बाद, फ़क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून। व क़ाल तआला फ़ी मक़ामिन आख़र अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब यतलूनहु हक़्क़ तिलावतिहि उलाइका युमिनून बिहि। व क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह यरफ़अु बिहाज़ल किताबि अक़वामा व यज़अु बिहि आख़रीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद व बारिक अला मुहम्मद व आलि मुहम्मद कमा तुहिब्बु व तर्ज़ा। अज़ीज़ दोस्तों ऐं साथियों, अॼु मूंखे ज़ाती तौर ते ॾाढी ख़ुशी थी रही आहे त अवां तमाम सर दोस्तनि जे दरमियान मौजूद आहियां ऐं जेका अल्लाह ताला पंहिंजी तरफ़ां इल्म सां नवाज़ियो आहे, चंद ॻाल्हियूं क़ुरान सुन्नत जी रोशनी में तव्हांजे कोशिश गुज़ार कंदसि। इन दुआ सां त अल्लाह रब्बुल आलमीन असांजो इहो जेको रिश्तो आहे इस्लाम जी बुनियाद ते, तौहीद जी बुनियाद ते, अल्लाह ताला जीअं असांखे हिते गॾु कयो आहे, अल्लाह ताला असांखे आख़िरत में जन्नत में बि गॾु फरमाए। ऐं आउं बेहद ममनून आहियां इन प्रोग्राम में मदऊ करण जे लाइ असांजे अज़ीज़ दोस्त मोहतरम जनाब अबू सैफ़ साहब ऐं मौलाना मोहतरम महबूब रहमान साहब ऐं हिननि जी टीम जो बि जंहिं असांजो इज़्ज़त अफ़ज़ाई फ़रमाई। अल्लाह ताला इन्हनि जी काविशनि खे, कोशिशनि खे, इन्हनि जी महिनतनि खे बि पंहिंजी बारगाह में क़बूल फ़रमाए। अज़ीज़ दोस्तों ऐं साथियों, दीन इस्लाम जेको आहे हिकिड़ो ज़ाब्ता हयात दीन आहे। हिकु शख़्स जॾहिं बि को कमकार स्टार्ट करणु चाहे, को कारोबार शुरू करणु चाहे, त उनजी कोशिशि इहा हूंदी आहे त आउं इन जी हर हिकिड़ी शइ खे ए टू ज़ेड हर शइ खे सम्झां ऐं उनखे सम्झी करे इन खे शुरू करियां त मूंखे को नुक़सानु न थिए। इस्लाम उहो अज़ीम दीन आहे जो इंसान जे रोज़मर्रा ज़िंदगी जे हर लम्हा लहज़े जी उनखे तालीम ऐं तरबियत ॾिनी आहे। मगर बहैसियत मुसलमान, बहैसियत उम्मत मुहम्मदिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजो किरदार जेको आहे, जेकी कमी आहे, मुंहिंजी ज़ात जी आहे। कीअं? आऊं उन्हनि तालीम खे, उन माहौल खे, उन तरबियत खे आऊं क़ुरान सुन्नत जी रोशनी में हासिल नथो करियां, आऊं सम्झणु नथो चाहियां या आऊं सम्झी कोन सघियां, या मिसाल जे तौर ते मूंखे उहा शइ मुयसर कोन आई। कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिथे तबलीग कोन्हे, जिथे दीन जी तालीम ई कोन्हे, या मिसाल जे तौर ते कुझु मुंहिंजी कमी आहे त आऊं अहिड़ी महफ़िलनि खे, अहिड़ी मजलिसनि खे अटेंड ई नथो करियां त मूंखे को क़ुरान सुन्नत जी रहनुमाई मिले। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे दीन खे बेमिसाल ठाहियो आहे। जीअं पंहिंजे दीन खे बेमिसाल ठाहियो आहे, पंहिंजे नबी जी बि का मिसाल न आहे। पंहिंजे जेकी उन अल्लाह रब्बुल आलमीन असांखे किताब ॾिनी आहे, उहा किताब बि लाज़वाल ऐं बेमिसाल आहे। तव्हां मुंहिंजो मौज़ू ॿुधो आहे अज़मत क़ुरान, मगर उन सां गॾोगॾु अञा हिकिड़ी शइ तव्हांजे जेको आहे इल्म में इज़ाफ़े जे लाइ आऊं अर्ज़ु करियां त रुगो अज़मत क़ुरान ॿुधणु न आहे, उन हवाले सां असांजी छा ज़िम्मेवारी आहे, असांखे उहा ज़िम्मेवारी बि सम्झणी आहे। सभिनी खां अवलीन इन किताब जी ज़िम्मेदारी कहिड़ी आहे त असांजो इन किताब ते ईमान बि अहिड़ो हुजे जेको ईमान असांखे तक़ाज़ो करे थो रब्बुल आलमीन जी तरफ़ां। त इहा किताब अहिड़ी बेमिसाल आहे, अहिड़ी लाज़वाल आहे त इन खां अॻु में त अहिड़ी किताब को आई कोन्हे। मगर इन खां पोइ अल्लाह रब्बुल आलमीन आसमानी कुतुब जो सिलसिलो ई बंदि फरमाए छॾियो। अल्लाह ताला छा फरमायो?
कुल इन इज्तमाअतिल इंसु वल जिन्नु अला अन यअतू बिमिस्लि हाज़ल क़ुरआन ला यअतून बिमिस्लिही वलौ कान बअदुहुम लिबअदिन ज़हीरा। फरमाया सजी कायनात जा इंसान गॾु थी वञो, जिन्नात गॾु थी वञनि, ब मुकल्लफ मखलूकात आहिनि न दुनिया में, जंहिंखां सवाल थींदो आख़िरत में। मा ख़लक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून। अल्लाह इबादत जे लाइ बि इन्हनि ॿिन्हिनि खे, इन्हनि ॿिन्हिनि यानी मखलूकात खे मुकल्लफ ठाहियो आहे। फरमायो त सभु गॾु थी वञो ऐं कोशिश इहा करियो त इन क़ुरान जे मिसल को ॿी किताब हाणियूं, को ठाहियूं, को पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजे अंदाज़ में। फरमाया ला यअतून बिमिस्लिही, तव्हां सभु गॾु बि थी वञो, हिक ॿिए जा मददगार बि थी वञो, अहिड़ी किताब तव्हां नथा लॻी सघो। इहो क़ुरान अल्लाह जो हिकिड़ो मौजज़ो आहे। ॿी जगह छा फरमायो, इन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फ़अतू बिसूरतिन मिन मिस्लिही वदउ शुहदाअकुम मिन दूनिल्लाहि इन कुंतुम सादिकीन। पंहिंजे दावे में सचा आहियो, क़ुरान न हिकिड़ी क़ुरान जी को सूरत अहिड़ी हाणियो त तव्हां उहा सूरत खे क़ुरान जी कंहिं बि सूरत जी मुमासिला ॾेई सघो, नथा ॾेई सघो। पोइ असांजे करण जो कमु छा आहे, फ़इलम तफ़अलू वलम तफ़अलू। फरमाया जेकॾहिं ईअं नथा करे सघो ऐं तव्हां करी बि नथा सघो, अल्लाह पाण पियो असांखे चवे तव्हां नथा करे सघो, तव्हांजी अहिड़ी औकात ई कोन्हे इंसान त तव्हां अल्लाह जी किताब जहिड़ी को किताब हाणियो, अल्लाह जी क़ुरान जी को सूरत जहिड़ी को सूरत अचे। पोइ छा आहे, फत्तकुन नार अल्लती वक़ूदुहा अन्नास वल हिजारा। पंहिंजे पाण खे, पंहिंजी ज़ात खे अल्लाह रब्बुल आलमीन जी अज़ाब खां, उन बाहि खां बचायो। क़यामत जो ॾींहुं हूंदो, उन जो ईंधन इंसान ऐं पत्थर हूंदा। ॿी दलील, इंसान ॾिसो तो दुनिया जे अंदरि वॾा वॾा लिखारी आया, किताबूं लिखियूं, तहरीरूं लिखियूं, ऐं अहिड़ियूं तहरीरूं लिखियूं जेकियूं बाक़ाइदा दुनिया पसंदि कई। किताबूं अहिड़ियूं लिखियूं त उन्हनि जे पढ़ण में दिलचस्पी पैदा थी त बड़े बहितरीन क़िस्म जो लिखारी आहे जंहिं अहिड़ी बहितरीन किताब लिखी आहे, मगर घणे चकर पढ़ी सघे थो, 2 चकर 3 चकर, वधि में वधि तव्हां घणी कोशिश करे वठो त 10 चकर। हुन खां बाद इंसान जो दिलि खटो थी वेंदो। घणे चकर पढ़ा, दुनिया में वक़्तु जीअं गुज़रे पियो, इंसान तरक़ी पसंदि थिए पियो। ॾींहुं ब ॾींहुं इंसान ॾिसे थो, तव्हां हिते आयो, तव्हां ॾिसो था केॾियूं केॾियूं माड़ियूं बिल्डिंगूं आए रोज़ हिते ठहनि थियूं, ऐं इंसान जी अक़ल दंग थी रहिजी वञे त तरक़ी जी कहिड़ी राह अची वई आहे। मगर अफला यतदब्बरून अल क़ुरआन वलौ कान मिन इंदि गैरिल्लाहि लवजदू फीहि इख्तिलाफन कसीरा। फरमाया अल्लाह जा बाना पंहिंजे अल्लाह रब्बुल आलमीन जे इन कलाम ते गौर नथा करियो। अगर अल्लाह का सिवाय इन जो को ॿियो ख़ालिक हुजे या को ॿियो बि इन खे जेको नाज़िल करण वारो हुजे, तव्हां ॾिसो आहे त क़ुरान जे अंदरि इख़्तिलाफ़ शदीद हुजनि, ऐं इन सां गॾोगॾु अल्लाह रब्बुल आलमीन इन क़ुरान खां अॻु घणियूं किताबूं नाज़िल कयूं। क़ुरान खोले ॾिसो, तौरात जो ज़िक्र आहे, इंजील जो ज़िक्र आहे, ज़बूर जो ज़िक्र आहे, सूफ़ इब्राहिम आहे, अलवाह मूसा आहे, सूफ़ मूसा आहिनि, मगर कंहिंजी बि हिफ़ाज़त जी ज़िम्मेदारी अल्लाह रब्बुल आलमीन कोन वरिती। ऐं नतीजो छा थियो, पाण पंहिंजे हथनि सां उहो भोपन जेको आहे इन जे अंदरि तब्दीलियूं कयूं, मज़हबी पेशवान तौरात में ज़बूर में तब्दीलियूं कयूं, मगर जॾहिं वारी इन क़ुरान जी आहे, अल्लाह रब्बुल आलमीन वाज़े हुकुम ॾिनो, छा फरमायो, इहा क़ुरान असां नाज़िल कयो आहे, इहो ज़िक्र असांजो आहे, इन जी हिफ़ाज़त बि असां कंदासीं। कीअं? हाणे इंसान आहे न, हिकिड़ी महदूद सोच आहे, सवाल अचे थो ज़हन में, ये अल्लाह तूं हिफ़ाज़त कीअं कंदे? मिसाल जे तौर ते किताबनि में महफ़ूज़ आहे, हिन खां अॻु में पथरनि ते महफ़ूज़ हो, हुन खां अॻु में पतनि ते महफ़ूज़ हो, चमड़नि ते लिखबो हो। अल्लाह फरमाए थो न, इहा सभु शयूं बेजान आहिनि, इहा सभु शयूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। नतीजो छा हूंदो? बिल आख़िर इहा शइ ख़तमु थी वेंदियूं। अल्लाह हिफ़ाज़त कीअं आहे? फरमाया हुआ आयातुम बय्यिनातुन फी सुदूरिल लज़ीना ऊतुल इल्म। अल्लाह फरमाए थो इहा असांजी वाज़े निशानियूं आहिनि जेके असां अहले इल्म जे सीने में महफ़ूज़ करे छॾियूं आहिनि। हिकु तव्हां पाण तवजह इन ॻाल्हि ते कई हूंदी ऐं ज़रूरु कई हूंदी त हिकिड़ो 10, 12, 15 साल जो ॿारु आहे जंहिंखे क़ुरान यादि आहे, मुसल्ले ते बीह करे उहो सॼी जमात जी नुमाइंदगी कंदो आहे,
इज़त ॾिनी अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान जे ज़रिए। क़ुरान उन जे सीने में महफ़ूज़ आहे। ऐं ॿी ॻाल्हि, उहा किथे बि ग़लती कंदो न, ज़बर ज़ेर जीअं को आयत विसरंदी त उनखे फ़ौरन ज़हन जे अंदरि या दिलि जे अंदरि को ईअं मिसाल जे तौर ते हिकिड़ी खटक पैदा थींदी त आऊं हिते ग़लती कई आहे, या उनजे पोयां जीअं उनखे को इस्लाह थींदी पोयां वरी पढ़ंदो, पंहिंजी ग़लती जी इस्लाह करे अॻियां हलंदो। इहा अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान जी हिफ़ाज़त अहिड़े अंदाज़ में कई आहे त दुनिया जे अंदरि अलाए इंसान तादाद नथी गिणी सघे त जंहिंजे सीननि जे अंदरि अल्लाह ताला इहे क़ुरान खे महफ़ूज़ कयो आहे। अवलिन ज़िम्मेदारी इन किताब ते पंहिंजे ईमान खे मज़बूत करण जी आहे। हिन जो नतीजो, हिन जो फ़ाइदो छा थींदो? अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति व आमनू बिमा नुज़्ज़िला अला मुहम्मदिन व हुवल हक़्क़ु मिर रब्बिहिम कफ़्फ़र अन्हुम सय्यिआतिहिम व अस्लह बालहुम। फरमाया उहा माण्हू जेका ईमान आणींदा आहिनि, ऐं रुॻा ईमान न, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ी हाणे ख़ामोश, न को अमल न को कुझु न, फरमाया अमले साले बि कंदा। अमले साले शर्त आहे ईमान जे सां। जेको चवे आऊं मोमिन आहियां, मुस्लमान आहियां, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, न को निमाज़ जी ख़बर, न को रोज़े जी ख़बर, अहिड़े माण्हू जे ईमान जो उनखे को फ़ाइदो कोन्हे। ऐं ईमान अरे हुन शइ ते आणे थो जेकी शइ अल्लाह रब्बुल आलमीन जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल फरमाई, ऐं इन यकीन सां त इहा हक़ आहे, शक न। मञंदा त उहा बि हुया ई रसूलुल्लाह ते लहे पियो, मगर यकीन हक़। फरमाया अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो जेको इहा ज़िम्मेदारी पंहिंजी अदा करे थो, कफ़्फ़र अन्हुम सय्यिआतिहिम व अस्लह बालहुम, उहा दुनिया जे अंदरि उनजी ज़िंदगी में अल्लाह रब्बुल आलमीन उनजा जुमला मामलात आसान कंदो, आख़िरत में अल्लाह ताला उनजी सॼियूं ख़ताऊं माफ़ कंदो। इहा क़ुरान जी अज़मत आहे। इन किताब जी जेकी ॿी ज़िम्मेदारी आहे उहा आहे इन जी तिलावत करणु, पढ़नि। असीं पढ़ूं था क़ुरान खे, पढ़ूं था त इहो अल्लाह जो शुक्र करणु खपे त अल्लाह असांखे तौफ़ीक़ ॾिनी आहे, इहा अल्लाह ताला असांखे नवाज़ियो आहे। अॼु जुमे जो ॾींहुं हो, मिसाल जे तौर ते के क़ुरान खोलियो आहे, सूरतुल कहफ़ जी तिलावत कई आहे, या क़ुरान खोलियो आहे कंहिं पंहिंजी रूटीन जी तिलावत बि कई आहे, इहो सआदत आहे। अगरि जंहिं ना कई आहे त उनखे सोचणु खपे त अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे इन क़ुरान सां जोड़ियो छो कोन्हे, ऐं छो परे आहियां इन क़ुरान खां। फरमायो अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब यतलूनहु हक़्क़ तिलावतिही उलाइका युमिनून बिही। इन आयत जे तर्जुमे ते गौर कजो। तर्जुमे ते गौर ईअं, अल्लाह रब्बुल आलमीन वाज़े फरमाए थो असीं जंहिंखे इहा किताब नाज़िल कई आहे, ॾिनी आहे, आतैनाहुमुल किताब यतलूनहु हक़्क़ तिलावतिही, उहा आहिनि जेका इन किताब जी तिलावत कंदा आहिनि जीअं इन जी तिलावत जो हक़ आहे। उलाइका युमिनून बिही, उहा ई माण्हू आहिनि जेका इन किताब ते ईमान रखंदा आहिनि। हाणे सोचियो भला, आऊं क़ुरान पढ़ां न, तिलावत न करियां त इन आयत जो मफ़हूम मुख़ालिफ़ छा थींदो? त मिसाल आऊं ईमान न आणियो इन किताब ते। इहो हिकिड़ो लम्हा फ़िक्री आहे असांजे लाइ, सोचण जी ॻाल्हि आहे। इंसान उज़र तलाश कंदो आहे, छा चवंदो आहे, बुज़ुर्ग आहियां, शर्म अचे थी, हींअर मिसाल तो 50 साल उमिरि आहे, वञी वियां क़ुरान सिखां, माण्हू छा चवंदा? या मिसाल जे तौर ते कर साहब क़ुरान पढ़णु चाहियां थो, दिलि चए थी क़ुरान पढ़ां, मगर ज़बान अटके थी, उमिरि वॾी आहे, ज़बान थुल्ली थी वई आहे, मोटी थी वई आहे ज़बान। अल्लाह तुंहिंजा सभु इहा उज़र ख़तमु करे छॾिया आहिनि। अल्लाह जे प्यारे पैगंबर छा फरमायो? फरमायो मसलुल्लज़ी यक़रउल क़ुरआन व हुव हाफ़िज़ुल लहु मअ सफ़रतिल किरामिल बररा। सही बुख़ारी ऐं मुस्लिम में हदीस आहे। फरमायो उहो शख़्स जेको क़ुरान खे पढ़ंदो आहे, उन खे यादि कंदो आहे, हाफ़िज़ आहे उनजो। फरमाया कल क़यामत जो ॾियारो हूंदो, अहिड़े शख़्स खे अल्लाह ताला पंहिंजे नेक फ़रिश्तनि सां गॾु रखंदो। ऐं उहो शख़्स मसलुल्लज़ी यक़रउल क़ुरआन व हुव यततअतअ फ़ीही लहु अजरानी। अल्लाह ताला अहिड़े माण्हू जे लाइ बि सआदत, दोहरे अजर जी, डबल अजर जी अल्लाह रब्बुल आलमीन इंसान खे सआदत ॾिनी आहे। फरमायो जेको शख़्स क़ुरान खे पढ़े थो ऐं उनजी ज़बान अटके थी, उनजी ज़बान खां उहे लफ़्ज़ अदा न थींदा आहिनि, कोशिशि कंदो आहे, अल्लाह ताला उनजी इहा कोशिशि जो बि उनखे अजर ॾींदो आहे।
मुझी उम्र वड्डी है, ऐं कुरान कीअं पढ़ा? जनाब सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु कहिड़ी उम्र में रसूलुल्लाह ते ईमान आणियो ऐं कॾहिं क़ुरान जा हाफ़िज़ थिया? जेकॾहिं असीं पंहिंजे पाण खे मुसलमान सॾायूं था, असांजे लाइ जेकी आइडियल शख़्सियात आहिनि उहे सहाबा इकराम आहिनि रिज़वानुल्लाह अलैहिम अजमाइन। फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदऊ। ईमान ईअं हाणियो जीअं उन्हनि हाणो जीअं ईमान उहा अल्लाह जे प्यारे पैगंबर जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते करे आया। असांखे त उन्हनि शख़्सियत जी जेकी आहे ज़िंदगी खे फॉलो करिणो आहे। ऐं अहिड़ी अज़मत वारी किताब आहे, सही बुखारी जी हदीस आहे, अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेको इन किताब जो हिकिड़ो हर्फ़ तिलावत कंदो आहे, अल्लाह ताला हिकिड़े हर्फ़ जे बदिले में उन शख़्स खे 10 नेकियूं नसीब फरमाईंदो आहे। ला अक़ूलु अलिफ़ लाम मीम हर्फ़ुन वलाकिन अलिफ़ुन हर्फ़ुन व लामुन हर्फ़ुन व मीमुन हर्फ़ुन। प्यारे पैगंबर फरमाया ऐं इहो नथो चवां त अलिफ़ लाम मीम हिकिड़ो लफ़्ज़ आहे, हिकिड़ो हर्फ़ आहे। फरमायो अलिफ़ लाम मीम इहो 3 हर्फ़नि जो मजमू आहे, 3 हरूफ़ आहिनि। गोया कि हिकिड़ो शख़्स इहा तिलावत करे अल्लाह जी बारगाह में 3 नेकियनि जो सवाल करे थो। सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे, एॾो अज़मत वारी किताब आहे, एॾो अज़ीम असां वटि अल्लाह रब्बुल आलमीन जो मौज़ो आहे, असीं उन खां पंहिंजी इस्लाह छो कोन था करियूं? इन क़ुरान जी 3 ज़िम्मेदारी जेकी अहम तरीन ज़िम्मेदारी आहे, ऐं मूं पंहिंजी ज़ात समेत सभिनी दोस्तनि जी इन वक़्त में इन ज़िम्मेवारी ते एहसास रखणु ज़रूरी ऐं लाज़मी आहे। उहो छा आहे? जेको क़ुरान में पढ़ूं ना सम्झूं उन ते अमल करियूं। अतअमुरून अन्नास बिलबिर्रि व तंसौना अनफुसकुम व अंतुम ततलूनल किताब अफला ताक़िलून। अल्लाह वाज़े फरमायो ॿियनि खे हुक्म ॾींदा आहियो नेकी करियो, नेकी करियो, नेकी करियो, बुराई खां बची वञो, बची वञो। फरमाया पंहिंजी तव्हांजी ज़ात ईंदी आहे, तंसौना अनफुसकुम, पंहिंजी नफ़्सनि खे छो विसारे वेठा आहियो? पाण करियो ना अमल, पंहिंजी ज़ात ते बि हिनखे लागू करियो। अकुल वारो कमु इहो कोन्हे। अकुल वारो कमु इहो आहे त आऊं हिकिड़ी शइ क़ुरान मां पढ़ां थो, सम्झां थो, क़ुरान मूंखे हिकिड़ो डस ॿुधाए थो, हिकिड़ी जेकी आहे राह हमवार मूंखे ॿुधाए थो, मुंहिंजो सभिनी खां अॻु में करण जो कमु आहे उन रस्ते ते पाण पहिरीं हलां, पोइ ॿियनि खे चवां, ॿुधायां, उन्हनि खे नसीहत करियां। इहा मुसलमान जो या उलमाए इस्लाम जो कमु कोन्हे त माण्हू नसीहत कुझु करे ऐं अमल कुझु करे। इहो उलमा यहूद जी मिसाल आहे। सूरतुल जुमा में अल्लाह ताला वाज़े फरमायो मसलुल लज़ीना हुम्मिलु तौरात सुम्म लम यहमिलूहा कमसलिल हिमार यहमिलु अस्फारा। बल्कि सही बुखारी जी हिकिड़ी हदीस आहे, अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो तो मूंखे हिकिड़ो शख़्स बहालत अज़ाब ॾेखारियो हुयो त उन्हनि जे पेट मां उनजी आंथरियूं ॿाहिरि निकितियूं पियूं आहिनि ऐं उनखे गेले करे जहन्नुमियनि जे विच में गञे थो। ऐं जहन्नुम में अहिड़ो अज़ाब ॿिए कंहिं शख़्स खे कोन्हे। माण्हू उन खां पुछनि था अलम तकुन तअमुरुना बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर, तूं साॻियो शख़्स आहीं न जेको असांखे नेकी जो घस ॾींदो हुई, नेकी ॿुधाईंदो हुई, बुराई खां असांखे रोकंदो हुई, उहो ई आहीं न तूं उहो ई शख़्स आहीं न जेको असांखे चवंदो हुई हलाल कमु करियो, बुराई खां बचियो, हरामकारी खां बचियो, ग़लति ऐं सही जी तमीज़ असांखे तूं ॿुधाईंदो हुई न। भला तुंहिंजो इहो इंजाम छाजे लाइ? तूं असांजे विच में इबरत जो निशान थी छो बीठो आहीं? जवाब छा थो ॾे? हा आहियां त आऊं साॻियो शख़्स, क़द कुन्तु आमुरुकुम बिल मारूफ़ि वला आतिही व अनहा अनिल मुनकरि व आतिही। तव्हांखे त ॿुधाईंदोसि इहा बुराई जो कमु आहे, हिते न वञो, मगर जॾहिं मौक़ो ईंदो सभिनी खां अॻु में बुराई आऊं कंदोसि। तव्हांखे त चवंदोसि नेकी करियो, जॾहिं नेकी जो मौक़ो मूंखे मिलंदो सभिनी खां अॻु में उतां आऊं निकिरंदोसि। अल्लाह रब्बुल आलमीन इहा जेकी मुनाफ़िक़त आहे इन मीज़ान खे पसंदि नथो करे। इन्नल मुनाफ़िकीन फ़ी दर्किल अस्फ़ली मिनन नार, इहो किरदारु मोमिनान जो कोन्हे, इहो किरदारु मुनाफ़िक़नि जो आहे। ऐं मुनाफ़िक़नि जो अज़ाब बि अल्लाह ताला काफ़िरनि खां बदतर रखियो आहे। मोमिन जो मिज़ाज छा आहे? अमल फौरन, को ताख़ीर कोन्हे। सहीहुल बुखारी जे अंदर किताबुल मवालिम में बाबु सब्बिल ख़म्रि फ़ी तरीक़ में
ऐं बाबुल तहरीम जे अंदर बाबु तहरीमिल ख़म्र जे अंदर हिकिड़ी वाज़े हदीस आहे। जनाबे अनस उन हदीस जो रावी आहे, फरमाए थो ऐं ॿिया सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहि मजमाइन उन दौर में जॾहिं शराब हराम न हुई, असीं जनाबे अबू अनस जे घर में वेठा, अबू तलहा जे घर में रज़ी अल्लाह ताला अन। शराब जा दौर हले पियो, मटका भरिया पिया आहिनि शराब जा। उन्ही देर में हिकु मुनादी जी आवाज़ अचे थी। छा थो चवे? जनाबे अबू तलहा रज़ी अल्लाह ताला अन, अनस रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था, वञी ॾिस त सही छा थो चवे। अचे थो, चए थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ऐलान आयो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन शराब खे हराम करे छॾियो, शराब खे हराम करे छॾियो। आयत लथी आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल ख़म्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लामु रिज्सुम मिन अमलि शैतानि फज्तनिबूहु लअल्लकुम तुफ़्लिहून। हाणे सोचियो भला सहाबा इकराम जो अंदाज छा हो। शराब जी हुरमत नाज़िल थी, हदीस जा अल्फाज आहिनि, कंहिं बि तस्दीक जे लाइ रसूलुल्लाह ॾे पंहिंजो कासिद कोन मोकिलियो। था पुछो त सही इहो ॻाल्हि आहे बि या न, या इहा जेकी असां वटि पई आहे असीं ख़र्च कयो आहे, पैसा लॻा आहिनि इन में असांजा, असांजो माल ख़र्च थियल आहे, जेकी पीऊं पिया, मिसाल तौर इहा बोतल भरी पई आहे ऐं इनखे गिड़काई वञा अंदरि, न। तफ़सीर जे अंदरि इहा ॻाल्हि आहे, जेका सहाबा इकराम जे हथ में पियल हुया उहा बि तोड़े छॾिया, जंहिंजे मुंहं में हिकिड़ो ढुक भरियल हो, ढुक बि पंहिंजे मुंहं मां किराए छॾियो, ऐं मदीना जी गलियुनि जे अंदरि शराब जा मटका वियनि। अमल ईअं हूंदो आहे। क़ुरान लथो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़अू अस्वातकुम फ़ौक़ सौति नबी जी वला तजहरू लहू बिलक़ौलि कजहरि बअदिकुम लिबअदिन अन तहबत अअमालुकुम व अंतुम ला तशऊरून। क़ुरान जी आयत लही आहे, ए ईमान वारो पंहिंजी आवाज़ खे जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आवाज़ खां मथे न करियो, बुलंद न करियो, ऐं ईअं न ॻाल्हायो जनाब रसूलुल्लाह सां जीअं पाण में हिक ॿिए सां कचेरी कंदा आहियो ऊची आवाज़ में। छा नुक़सान थींदो? अन तहबत अअमालुकुम व अंतुम ला तशऊरून, तव्हांजा सभु अमल बर्बाद थी वेंदा ऐं तव्हांखे ख़बर बि न पवंदी। जनाब साबित बिन कैस रज़ी अल्लाह ताला अन हिकु जलील ऐं अज़ीम सहाबी आहिनि, उन्हनि जी को कुदरती आवाज़ वॾी हुई। कुदरती आवाज़ हिकु माण्हू जी हूंदी आहे न, हिकिड़ो माण्हू आहे सफ़ा सिलो ॻाल्हाईंदो आहे, हिकु माण्हू जी आवाज़ कुदरतन अहिड़ी आहे त तेज़ आवाज़ में ॻाल्हाईंदो आहे। साबित बिन कैस जी आवाज़ अहिड़ी हुई, हुन जॾहिं इहा आयत ॿुधी पंहिंजे घर में वञी वेही रहिया, मस्जिद में ई कोन आया। प्यारे पैगंबर हिकु ॾींहुं, ॿिए ॾींहुं, टे ॾींहुं पुछियो साबित किथे आहे? फरमाया अल्लाह जे प्यारे पैगंबर घर में वेठो आहे, रोईंदो आहे। छाजे करे? फरमाया इन करे त मुंहिंजी आवाज़ जेकी आहे वॾी आवाज़ आहे, ऐं आऊं प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जे साम्हूं अलाए घणे चकर ॻाल्हि कई आहे, इहा न थियो हुजे त अल्लाह ताला मुंहिंजा सभु अमल बर्बाद करे छॾिया हुजनि, मुंहिंजा अमल ज़ाया थी विया हुजनि। पाण अलैहिस्सलाम उनखे सॾु कयो, घुरायो, ऐं घुराई करे छा चई? गारंटी ॾिनी, फरमाया कि तूं जन्नती साहबी आहीं, तूं जन्नती साहबी आहीं। मगर असांजे लाइ लम्हा फ़िक्रिया उन जगह ते आहे जंहिं महिल उन साहबी हिकिड़ी आयत खे ॿुधी करे पंहिंजे पाण खे घर में मासूर करे छॾियो। आयात हिजाब जनाब उमर बिन ख़त्ताब जी ख़्वाहिश आहे, अल्लाह जे प्यारे पैगंबर पंहिंजी घरवारियुनि खे, उम्महात खे इहा लाज़िम करियो त उन्हनि वटि को सवाल करणु अचे त उन पर्दे में सवाल करे। ऐं हिकिड़ी हदीस इहा बि आहे सही बुखारी जे अंदरि त बाद नमाज़ इशा सईदा सौदा रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजी हाजत जे लाइ जॾहिं वई हुतां त अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम तॾहिं पर्दो जो नुज़ूल कोन हो, पाण जे मथां आयात नाज़िल न थियूं, त अल्लाह सईदा उमर बिन ख़त्ताब आवाज़ ॾिनी, अरफ़ना का या सौदा, अरफ़ना की या सौदा, ए सौदा आऊं तोखे सुञायो आहे, हिरसन अला ऐं युनज़ल अल हिजाब, इहा हिर्स पंहिंजे अंदरि हुई त ए अल्लाह आयत हिजाब नाज़िल कर। आयात नाज़िल थियूं, या अय्युहन नबीयु कुल्लि अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीना युदनीना अलैहिन्ना मिन जलाबीबिहिन्ना ज़ालिका अदना अन युअरफ़ना फला युज़ैन। इहा आयत नाज़िल थी, तव्हां तफ़सीर खोले ॾिसो, इहा मुक़ाम रात जो आहे।
ऐं जॾहिं जंहिंखे हिन ॻाल्हि जी ख़बर पई, सुबुह मदीना जी गलियुनि जे अंदरि सभु ख़वातीन हिजाब सां हुयूं। अमल इहो आहे, अंदाज़ इहो अमल जो त हितां आयात नाज़िल थियूं, हुतां सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमाइन हुन ते फौरन अमल कयो। अहम तरीन ज़िम्मेदारी। ऐं चौथी ज़िम्मेदारी जंहिंजी असांखे ज़रूरत आहे उहा हिन जी तबलीग करणु। इल्मु हासिल कयो सही, अमल बि कयो आहे, मगर पंहिंजे पाण ताईं हिन इल्म खे महसूर न रखियो। असीं छा सम्झंदा, जेको मदरसे मां पढ़ी आयो आहे 8 साल 10 साल 12 साल उन ते लाज़िम आहे तबलीग करणु, बाक़ी असां साम्हूं को गुनाह जो कमु थी वञे असां ते लाज़िम कोन्हे। इहा ग़लति सोच आहे। बल्लिगू अन्नी वलौ आया, हिकिड़ी आयत जो बि तव्हांखे इल्मु आहे न, प्यारे पैगंबर जी हिकिड़ी हदीस जो बि इल्मु आहे, तव्हां ॾिसो पिया इन इल्म जी बुनियाद ते इन वक़्त में मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाइण जी ज़रूरत आहे, तव्हां उते पंहिंजी इहा ॻाल्हि पेश करियो। कुंतुम खैरा उम्मतिन उखरिजत लिन्नासी तअमुरूना बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर व तुमिनूना बिल्लाह। फरमाया उम्मत तव्हां बहितर आहियो, बहितरीन मां बहितरीन उम्मत तव्हां आहियो। तव्हां माण्हुनि खे नेकी जो हुकुम ॾींदा आहियो, तव्हां उन्हनि खे बुराइयुनि खां रोकींदा आहियो। छो? तव्हांजो ईमान अल्लाह जी ज़ात मथे आहे, तव्हांजो ईमान अल्लाह ते आहे। ऐं इहा ई ज़िम्मेदारी अव्वलीन प्यारे पैगंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह जी हुई, उन्हीं का बाद यह जिम्मेदारी सहाबा जी हुई, उन्हीं का बाद यह जिम्मेदारी अंबिया या उरसा जी आई। असीं छा था चऊं, असांजी सोच आहे असीं कामयाब मुसलमान थियूं, असांजी सोच आहे असीं बहितरीन मोमिन थी करे दुनिया गुज़ारूं, मगर असांखे इहा तौफ़ीक़ कोन्हे असीं पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे बचड़नि खे क़ुरान जी तालीम ॾियारियूं। तव्हां डॉक्टरी पढ़ायो, इंजीनियरिंग करायो, को हर्ज कोन्हे, सुठी ॻाल्हि आहे, मगर उनखे पहिरीं पंहिंजे इहा दीन जी तबलीग था ॿुधायो, क़ुरान जी तालीम था ॾियारियो। प्यारे पैगंबर छा फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फरमाया माण्हू इन दुनिया में वेंदो आहे उनखे 3 शयूं फ़ाइदा ॾींदी आहे। पहिरीं शइ, जेको शख़्स दुनिया में गुज़ारे वियो, लाॾाणो करे वियो, फोत थी वियो, उहो शख़्स पाण आलिम हो, साहिब इल्म हो, माण्हुनि खे दीन पहुचायो, किताबूं लिखियूं, जॾहिं ताईं सिलसिलो हलंदो रहियो, तालिब इल्म हुनजा हलंदा रहिया, उनखे सवाब मिलंदो। ॿियो, पाण सखी हो, मालदार हो, ऐं उन वटि पैसो हो, उनखे ख़र्च करे किथे को मस्जिद ठाराई, किथे को ज़रूरत हुई पाणी जो को तालाब ठाराए ॾिनो, उते को नलको लॻाराए ॾिनो पाणी जो, को अहिड़ो खेल जो कमु कयो जेको हलंदो रहियो। या मिसाल त हुनजी को औलाद नेक हुई, जे पंहिंजे वालदेन जे हक़ में अल्लाह खां दुआ कई, अल्लाह ताला उनजी दुआ ॿुधी करे उनजे वालदेन ते रहम फरमाए। हाणे सोचियो भला, इहा जेकी बहितरीन सदका जारी आहे, पहिरीं ख़ुदि पाण आलिम हुजनि ऐं पोइ पंहिंजे बचड़नि खे दीन सेखारनि, इहा ज़िम्मेदारी कंहिंजी आहे? इहा ज़िम्मेदारी हर हिकु शख़्स जी आहे। कामयाबी बि इन में आहे, अज़मत बि इन में आहे। प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम फरमायो न, कल क़यामत जो ॾींहुं हूंदो, अल्लाह ताला हाफ़िज़ क़ुरान खे छा चवंदो, इक़रा वरतकी वरतिल कमा कुंत तुरतिल फि दुनिया व इन्ना मंज़िलका इंद आखिर आयातिका तक़रऊहा। पढ़ंदो वञ ऐं अल्लाह जी जन्नत जी मंज़िलूं चढ़ंदो वञ, जिथे तुंहिंजी आख़िरी आयत हूंदी, अन्नास हूंदो, हुते ताईं तुंहिंजो आख़िरी मुक़ाम हूंदो। ऐं इन सां गॾिजो इहो क़ुरान अल्लाह रब्बुल आलमीन इन जी अहिड़ी अज़मत रखी आहे, इहो क़ुरान असांजी आम ज़िंदगी जो बि, अहकामात जो बि, ऐं इहो ई क़ुरान असांजे अक़ीदे जो बि ज़ामीन आहे। हिकिड़ी मिसाल पेश करियां तो वक़्त जी क़िलत जे पेश नज़र, अल्लाह रब्बुल आलमीन छा फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वज़रू मा बक़िया मिन रिबा इन कुंतुम मुमिनीन। ईमान वारो, अल्लाह खां डिजो, तक़वा इख्तियार करियो, वज़रू मा बक़िया मिन रिबा इन कुंतुम मुमिनीन, जेको पहिरीं सूद कयो, जेको कमकार कयो, इनखे छॾे ॾियो जेकॾहिं अल्लाह ते ईमान हाणियो। ऐं जेकॾहिं इहा नथा करियो, फ़अज़नु बिहर्बिन मिनल्लाहि व रसूलिही, पोइ अल्लाह ऐं उसजे रसूल खां जंग जो ऐलान करियो। हाणे आऊं या अवां क़ुरान पढ़ंदा आहियूं, जॾहिं इन आयत ते ईंदासीं जेकी असां वटि वाज़े हुकम आहे अल्लाह रब्बुल आलमीन जो, मूंखे ॿुधायो त सही को अहिड़ो शख़्स आहे बदबख़्त जेको अल्लाह जे रसूल सां ऐलान जंग कंदो, को सूद खाईंदो, सूद जो कारोबार कंदो, सूद कमाईंदो। बल्कि हिकिड़ी हदीस आहे प्यारे पैगंबर जी, फरमाया सूद जा 70 दर्जा आहिनि
ऐं सभिनी खां अदना ऐं नंढो दर्जो इहो जेको पंहिंजी सॻी मां सां ज़िना करे। को अहिड़ो बदबख़्त हुजे, ज़लील हुजे दुनिया जो शख़्स जंहिंजी इहा सोच हुजे, आउं नथो सम्झां अहिड़ो को। क़ुर असांजे अक़ीदे जो ज़ामीन आहे। मिसाल तव्हांजे साम्हूं रखां थो। छा अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाहि व खातमुन नबिय्यीन। वाज़े क़ुरान जे अंदर त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन दुनिया में आया। अल्लाह रब्बुल आलमीन नबूवत पंहिंजे प्यारे पैगंबर जे मथां नाज़िल फरमाई, पाण इन दुनिया में विया हलिया। अल्लाह रब्बुल आलमीन नबूवत जो दर हमेशा लाइ बंदि करे छॾियो। हाणे आसमान तां कॾहिं बि वही कंहिंजे मथां नाज़िल न थींदी, ऐं जेको इहो अक़ीदो रखंदो इहो दुनिया जो बदतरीन काफ़िर आहे। इहो असांखे सबक़ कॾहिं मिलंदो? जॾहिं क़ुर खे खोलींदासीं, क़ुर खे पढ़ंदासीं, हुनखे सम्झंदासीं ऐं उन ते अमल कंदासीं। ऐं जेको शख़्स इन क़ुर खे पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि, पंहिंजे रोज़मर्रा जे अंदरि इन खे पढ़ंदो, इन खे सम्झंदो, इहो क़ुर उन माण्हू खे गैरतमंद कंदो, हुनखे हयादार कंदो, हुनखे गुनाह खां बचाईंदो, हुनखे दुनिया जी बुराइयुनि खां, दुनिया जी जेकी इहा तज़ीनो आराइश में इंसान पंहिंजे पाण खे अल्लाह रब्बुल आलमीन खां दूर थो करे छॾे, इन शइ खां हुनखे बचाईंदो। मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा व हुव मुमिनुन फलनुहयिन्नहु हयातन तय्यबा। हयात तय्यबा अल्लाह ताला उन माण्हू खे नसीब कंदो। ऐं जेको अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़िक्र खां, इन क़ुर खां मुंहुं मोड़ींदो, अल्लाह रब्बुल आलमीन वाज़े फरमायो, मन अअरद अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका व नहशुरुहु यौमल क़ियामति अअमा। ज़िक्र खां मुंहुं मोड़ींदे दुनिया जे अंदरि रही करे अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, ऐं तोखे अहिड़ो अज़ाब ॾींदसि त तुंहिंजी मईशत तुंहिंजे मथां तंग करे छॾंदसि। इंसान छाजे लाइ महिनत कंदो आहे? हाणे मिसाल तौरु पंहिंजे पाकिस्तानी साथी हिते आहिनि, पंहिंजे घर वारनि खे, ॿार बचड़नि खे छॾे करे हिते वेठा आहिनि। छाजे करे? कमाइण जे करे। त असांजा ॿार बचड़ा घर वारा ख़ुशि हुजनि, ऐं हर माण्हू जी कोशिशि आहे हितां बि ॿ रुपया मिलनि, हुतां बि मिलनि, हुतां बि मिलनि, छो ज़िंदगी आसान थिए ऐं हर्ज बि कोन्हे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, तो इन कोशिशि जे अंदरि जेकॾहिं मूंखे विसारंदे ऐं तोखे अज़ाब इहो ॾींदसि त इहा ई जेकी कोशिशि आहे इहा ई तुंहिंजे मथां तंग करे छॾंदसि। दौड़ंदो रहे दुनिया जी इन आज़माइशनि में, दौड़ंदो रहे, अल्लाह कॾहिं बि तुंहिंजी तोखे पूरी कोन कंदो। ऐं क़यामत जे ॾियारे ते अल्लाह अहिड़ो अज़ाब ॾींदो, नहशुरुहु यौमल क़ियामति अअमा। अल्लाह ताला अहिड़े माण्हुनि खे जमा कंदो अहिड़ी हालत में त अंधा हूंदा, नाबीना हूंदा। अल्लाह खां पुछंदा, रब्बि लिमा हशरतनी अअमा वक़द कुन्तु बसीरा। अल्लाह अंधा करे छो उथारियो आहे, नाबीना करे छो उथारियो आहे? आऊं त दुनिया जे अंदरि होसि, ॾिसंदो होसि, अखियूं हुयूं मुंहिंजियूं। अल्लाह फरमाए थो, हा कज़ालिक अततक आयातुना फनसीतहा व कज़ालिकल यौम तुनसा। ख़बर आहे तुंहिंजी अखियूं हुयूं, तोखे मुंहिंजी आयात बि मिलियूं, तोखे मुंहिंजे रसूल जो फरामीन बि नसीब थिया, तूं ॿुधो बि सही, अमल कोन कयो, विसारे छॾियो। हितां जीअं पाण हिकिड़ो माकोलो आहे, हिकिड़े कन मां ॿुधी ॿी कन मां कॾहिं छॾी। अल्लाह फरमाए थो, दुनिया जे अंदरि रही करे तूं मुंहिंजे दीन खे ॿुधी करे उनखे छॾे ॾिनो, विसारे छॾियो। अॼु जो ॾिहाड़ो जेको आहे, कज़ालिकल यौम तुनसा, अॼु जॾहिं अल्लाह ताला तोखे विसारे छॾियो। यौम यफ़िरुल मर्उ मिन अख़ीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शअनुन युग़नी। हिकिड़ी हिकिड़ी नेकी जे लाइ, को पंहिंजी धीउ, को पंहिंजे पुटु ॾे, को माई पंहिंजे मुड़ुसु ॾे, को मुड़ुसु पंहिंजी ज़ाल ॾे, हिकिड़ी हिकिड़ी नेकी जे लाइ तरसंदो। उन ॾींहं जी हैबत अहिड़ी हूंदी। क़ुर छा थो चवे, हिकिड़ी खीर जेको पीअंदड़ ॿार आहे न, मां हुनखे बि उछलाए छॾंदी। अल्लाह मूंखे जन्नत ॾे, मूंखे इन अज़ाब मां कढे, अल्लाह मूंखे आज़माइश मां न जेको आहे मुब्तला कर, आऊं पंहिंजे पाण खे बचाइण थी चाहियां। अहिड़ी आज़माइश। ऐं उन ॾींहुं जेकॾहिं इंसान तोखे अल्लाह रब्बुल आलमीन विसारे छॾे, मूंखे ॿुधा पोइ तुंहिंजी कामयाबी आहे या नाकामी आहे? तुंहिंजी नामुरादी में को शक आहे या कंफर्म आहे इहा ॻाल्हि? इहा क़ुर जेकी आहे अहिड़ी अज़ीम किताब आहे। इंसान जेकॾहिं इन ते गौर करे थो ऐं इन खे सम्झण जी कोशिशि करे थो, इन खे नज़र अचे थो हीउ क़ुर जेको आहे अल्लाह रब्बुल आलमीन क़ुर जे ज़रिए मूंसां ॻाल्हाए थो, मूंखे हुकुम थो ॾे, मूंखे सम्झाए थो। ऐं निमाज़ पढ़ियां थो, या असीं निमाज़ पढ़ूं था, प्यारे पैगंबर जी हदीस आहे त असां मां को निमाज़ पढ़े थो, भई न हू युनाजी रब्बा,
वो पंहिंजे रब सां कचहरी कंदो आहे, ॻाल्हाईंदो आहे, पंहिंजे रब सां ॻाल्हि कंदो आहे। ऐं जेको चाहे थो रब हुन सां ॻाल्हि करे, क़ुर खे खोले, पंहिंजो मुक़दमो त रखे अल्लाह जे साम्हूं। मिसाल, इंसान पंहिंजे पाण खे बीमार महसूस करे थो, क़ुर खोले थो, अल्लाह बीमारी में मुब्तला आहियां, अल्लाह उनखे मिसाल ॾींदो आहे, वो अय्यूब इज़नादा रब्बहु अन्नी मस्सनी अज़्ज़ुर्रु व अंता अर्हमुर राहिमीन। अय्यूब अलैहिस्सलाम अहिड़ी बीमारी में हो त अल्लाह उनखे घणो आज़मायो, मगर अल्लाह उनखे शिफ़ा ॾिनी। अल्लाह तोखे बि शिफ़ा ॾींदो, सब्र रख। इंसान चए थो अल्लाह मुंहिंजो रिज़्क़ मूं त तंग आहे, कुशादा कोन्हे। अल्लाह फरमाया थो लौ बसतल्लाहु रिज़्क़ लिइबादिही लबग़ौ फिल अर्ज़। अल्लाह ताला दर्जात रखिया आहिनि। इंसान पंहिंजे जेकी आहे फुर्सतगी जी हालत खे अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं रखे थो, अल्लाह ताला जो कलाम उनखे वरी तसल्ली ॾींदो आहे, ला इन शकरतुम ला अज़ीदन्नकुम वला इन कफरतुम इन अज़ाबी लशदीद। शुक्र जो दामन थामे रख, शुक्र कंदो कर, अल्लाह ताला तुंहिंजे रिज़्क़ खे तुंहिंजे मथां वधाईंदो। जेकॾहिं शुक्र न कंदे, अल्लाह जी नाफ़रमानी कंदे, ऐं नाफ़रमानी अल्लाह जी करे, तो अल्लाह जो को नुक़सान कोन कंदे, नुक़सान तुंहिंजो थींदो, अमल बि तुंहिंजा बर्बाद थींदा, ऐं अल्लाह जो अज़ाब बि तुंहिंजे मथां मुसलत थींदो। इन करे ज़रूरत इहा शइ जी आहे, असीं बजाए हेॾां होॾां हिननि खां हुननि खां रहनुमाई वठणु, हिकिड़े क़ुर खे ऐं प्यारे पैगम्बर अलैहिस्सलाम जी सुन्नत जे दामन खे थामे करे पंहिंजी इस्लाह चाहियूं, त असां यकीन करियो दुनिया में बि कामयाब, असीं आख़िरत में बि कामयाब। क़ुर छा थो चए, इन तुति अक्सर मन फिल अर्दि युज़िल्लूक अन सबीलिल्लाह। जेकॾहिं कसरत वारे पासे ऐं अक्सरियत खे ॾिसी करे हुननि जे पासे वञनि ऐं हुननि जी पैरवी कंदव, उहा तव्हांखे अल्लाह जी राह खां गुमराह कंदा। ऐं जॾहिं वारी ने क़ुर जी अचे थी, हिन खे अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी रस्सी थो छॾाए, हिन खे पंहिंजी रस्सी थो छॾाए, हिन खे मज़बूती सां, हिन खे पंहिंजी पकड़ में मज़बूती सां रखियो, त इंशाअल्लाह दुनिया भी कामयाब ऐं कामरान आहे, आख़िरत भी कामयाब ऐं कामरान आहे। अल्लाह रब्बुल आलमीन सां दुआ आहे, अल्लाह रब्बुल आलमीन असांखे क़ुर जी जेकी अज़मत आहे उनखे सम्झण वारो बनाए, असांखे क़ुर जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। को साथी को असां बयान में को अल्फाज़ी अॻियां पोयां थी हुजे त उनखे माफ़ कजो, छो त असीं सिंधी में बयान घटि कंदा आहियूं। ऐं मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजो ॿियो टियों बयानु आहे जेको सिंधी में कयोसीं। तव्हां साथियुनि जो बि आउं मशकूर आहियां जेको एतिरो टाइम ॾिनो असांखे, ऐं इन्हनि दोस्तनि जो बि जेकी आहे टीम हिते कमु करे रही आहे। अल्लाह रब्बुल आलमीन हिननि खे पंहिंजी बरकत सां नवाज़े, हिननि खे पंहिंजी हिननि जी कोशिशनि जो बहितरीनु सिलो अता फरमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा व मा अलैना इल्लल बलाग़।